अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं टंडोला यार में। सिंध जो यगानो किरदारु वतायो फ़क़ीर, हुनजो उर्स मुबारक हुयो। DC साहब हिते प्रोग्राम करायो, हुन में आयासीं। हीउ दोस्त आहे अमजद अली कंबराणी, ॾाढो ज़बरदस्त टिकटॉकर आहे। मूंखे हिते मिली वियो गेस्ट हाउस में, हिते रेस्ट हाउस सर्किट हाउस आहे, सर्किट हाउस में आहियूं असां टंडोला यार में। हाणे शो करे असां मोटिया आहियूं हिते। अली गुल सुम्ही पियो आहे वञी कमरे में, हाणे हिन खे वठी वञी हुन जे मथां बीहारींदुसि। पोइ ॾिसूं था अली गुल जा एक्सप्रेशन कीअं था अचनि, छा थो चए हिन खे ॾिसी करे। अचो असांजे गॾु, अचो। दरवाज़ो खोल वञी, परियां सुठो पियो थी, दरवाज़ो खोले, लाइटूं पिया खोले, पोइ मथां वञी चए अस्सलाम वालेकुम। मां हितां दरिया मां रिकॉर्ड कयां। मां वञा? हा तूं वञ। अस्सलामुअलैकुम। हम टिकटॉक कर रहे हैं, वीडियो बना रहे हैं। अमजद कंबराणी में नालो है, अब वीडियो बनाना है यार। टेंशन ना लो, वीडियो बना जितने को सुटू पुट में बोली ना ससुरा चाहते हो खुदाई मार कोई टिकटॉकर आहे अमजद कंबराणी। भाई चए तो टिकटॉक ठाहिणो आहे तोसां। ठाहिणा वञा सुबुह जो टाइम कोन तो कयो मस खुदाई जोड़ थी पेरा न बिठो हे लिखियो बीठो ॿाहिरि गाॾीअ ते हुयो, गाड़ी त हिंगर वांगुरु थियो। चए तो टिकटॉक ठाहिणो आहे। मोला राम कर बाबा ला के मैं पोंडर रानी के अंदर घेर के कमरे में पोंडर राणा जा ता जी वने वाला टिकटॉक ठाहे वठे, बास्केट पाए टिकटॉक ते साम्हूं पर्दनि वटि बीह करे। हां ये नहीं हां परेशान मां समझो मां सब परेशान थी। हां मो पाण समझो भला ही आता है पा टिकटॉक ठाण आयो न टाइम लगे चली थी वे पर मजा साईं तो मगो जी 3 बजे टिकटॉक था भाई जोड़ दे प्रोग्राम में आया सुबह तारी वणो अल्लाह मां टिकटॉक ठाई भी टिकटॉक अल्लाह अल्लाह कर खुदाया खुदा रोले विच अल्लाह रे ये मालिक तो ढकी जन था बास्केट पाए टिकटॉक ठाहे दी अमजद कंबराणी आहे। हिनखे फॉलो कयो, लाइक कयो, शेयर कयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अली गुल मला मूंसां गॾु आहे ही टंडोला यार जो सान माफ़ कजा टंडोला यार जो टिकटॉक कराए हिन जी ID के लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो, तव्हांजी वॾी महिरबानी दोस्त। ॿिए फेर वेली कंहिंखे ॿुधाए करे वेंदो करे कि तो मां कची निंड में इन मगज़ फाटी पवंदा, मां दिलि बि फाटी पवंदी आहे। भा भले भले भले। अगर आपको हमारी ये वीडियो क्लिप पसंद आई है तो बराए मेहरबानी हमारा ये YouTube चैनल सोहराब सुमरो सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और कमेंट्स भी दें। और हाँ, बेल आइकन का बटन ज़रूर दबाइएगा।